दुनिया के हर मजहब जा मानू पांचे मजहबी त्योहार तमाम जोश जज्बे से मल्हाईंदा आहिनि। सर्किट हाउस हैदराबाद में कायम मंदिर में माता शेरावाली नव रातड़ी जो मेलो मुनक़िद कियो वियो। भगत करमचंद सारसर जी मेज़बानी हेठ लगल मेले में अक़लियती मामलन वारे सूबाई वज़ीर डॉक्टर मोहनलाल कोहिस्तानी, MNA किशन चंद पारवाणी, दर्शन लाल, लालचंद उकराणी समेत वडे तादाद में मानन शिरकत कई। अज असांजे हिंगलाज माता जो ही मेलो आए, देवी माता जो मेलो आए। सच पुछो तो आऊं सूबाई वज़ीर MNA डॉक्टर लालचंद उकराणी असी पाण देवी माता जा चेला आहियूं। अज असां तमाम वडी खुशी थी आहे। अज सच पुछो तो असी तहे दिल से शुक्रगुजार आहियूं पंहिंजे बिरादरीअ जा, जिन अज हेडे वडे मेले में घुरायो हिंगला देवी माता ते दर्शन करण जो लाभ असां हासिल थियो। उन मौके ते पूजा पाठ पिण कई वई, भजन ऐं धर्मी गीत गाया विया। गीतन ते हिंदू बिरादरी जे माण्हुनि औरतुनि ऐं ॿारनि झुमरियूं हणी रक़्स कयो। मेले में शरीक मानन पांजा ख्याल कुछ हिन रीत वंडिया। मेला असांजा हर साल लगंदा आहिनि, पर हैदराबाद में जो वही देवी माता जो मेलो लगो है उन में असांखे हिननि दावत ॾिनी है तो असांखे तमामु घणी खुशी भी थे। इन करे वधी खुशी थे पई जो असीं पाण हिन देवी माता जा चेला आहियूं। हाँ तव्हांजी ॻाल्हि इहा आहे जो हिन मेले ते वाकई मूंखे इहा हिते अचण खां पोइ ख़बर पई है तो हिते हर साल ही मेलो न पियो लॻे। हिन खां पोइ असांजो अक़िलती मिनिस्टर डॉक्टर मोहनलाल कोहिस्तानी ऐलान करे चुको आहे ऐं हुन इहा ॻाल्हि नोट बि कई आहे त हिते इंतिज़ामिया तरफ़ां वाकई गफ़लत लॻी पई आहे ऐं हुन ऐलान हिन प्लेटफॉर्म थ्रू कयो आहे त हर साल हिते इहो अक़िलतनि जो मेलो लॻंदो। उन मेले जे मौके ते खाधे पीते समेत मुख़्तलिफ़ शयुनि जा स्टॉल पिण लॻाया विया हुया। दुनिया जो हर मजहब अमन, भाईचारे, मोहब्बत ऐं इंसानियत जो पैगाम ॾिए थो ऐं उनखे फैलाइण सां ई दुनिया खे अमन जो गहवारो बनाए सघिजे थो।